वफा जिस जखे गिरहण लगिया। भाॼाई ही आहे नीलोफर, जंहिंजे मुतलिक़ तव्हांखे मूं अॻु में ॿुधायो। नीलोफर ही आहे मुंहिंजी भाॼाई शहरबानो, ऐं ही हिन जो नंढड़ो पुटु अली। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढी प्यारी आहे। मूंखे त हिकिड़ी नज़र में हिन सां दिलि थी वई आहे। हाणे मूंखे तव्हां पंहिंजे दिलि में क़ैद न कजो। इरादो त इहो ई आहे। चङो, तव्हां हाणे वियो कचहरी कयो, मां चांहि ठाहे ॾींदी। नीलोफर जेकॾहिं अॼु तव्हां न अचो हा न त मूंखे ॾाढो ॾुख थिए हा। मूं तव्हां सां अचण जो वाइदो कयो हुयो, सो अचणो त हुयो। बाक़ी रही ॻाल्हि ॾुखनि जी, त ॾुखनि जा ॿार हाथी खणे या उठ। माण्हू त ॾाढो कमज़ोर आहे बबन साईं। तूं सही पई चई, माण्हू ॾाढो कमज़ोर आहे, पर हुनजी दुआ में वॾी ताक़त आहे। बबन साईं, कॾहिं कॾहिं दुआऊं बि आसमान जो सीनो चीरे न हली सघंदियूं, त पोइ माण्हू बेवस अहीणो थी पवे थो। नीलोफर, असां तोखे बेवस या हीणो थियण न ॾींदासीं। बबन साईं तोखां पहिरियां कंहिं बि औरत सां प्यार न आहे कयो। ॿियो त बबन साईं प्यार मां छा ॼाणे, बसि ईअं थो लॻे ॼण अंदर में को धाड़ो लॻो आहे, जंहिंजा पेरा सिधो तो वटि खुटनि था पिया। इहो ई त प्यार आहे बबन साईं। इहो जेकॾहिं प्यार आहे न, पोइ पक सम्झ त बबन शाह खे तोसां प्यार थी वियो आहे। घर जो फोन हुयो। ॻाल्हाए वठो न, हुननि खे बि दिलि जा थी वञे हा। ये मुंडी तव्हांजे लाइ आहे, ये पंहिंजे आंगन में पाए छॾियो। तमामु ख़ूबसूरत रिंग आहे, पर तव्हां मूंसां हिकु वाइदो कयो हुयो। मूंखे यादि आहे। त पोइ पहिरियां तव्हां पंहिंजो वाइदो पूरो कयो, पोइ मां ही रिंग पाईंदसि तव्हांजे हथनि सां। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। कर ख़बर? तव्हां बिल्कुलु सचा आहियो साईं। तव्हां ते ऐं तव्हांजे ग्रुप जे MPS ते नेब ऐं एंटी करप्शन जा दाबा वॾो साईं विझराए पियो। चुमन ॾींहं पूरा अथसि, रुगो असेंबली जो सेशन पूरो थियो ॾे। अहिड़ा टड़का कढबा जो पाण बि कुर्सी सां गॾु ज़मीन ते अची किरंदो। ऐं इहा बि ख़बर पई आहे त ॾाढो परेशान रहे थो, सॼी सॼी राति उल्लूअ वांगुरु जाॻे थो। अञा बि त ब्रेकिंग न्यूज़ त लॻेसि, पोइ ॾिसजांइ त कीअं तो हिन बंगले ते अची मिंठूं करे। साईं जे अचे त मिनिस्ट्री भली वठिजोसि, न त ईअं भला आयो। हा, हिन भेरे ईअं ई थींदो। अॻे वांगुरु मूंखे नाले वारी मिनिस्ट्री कोन खपे। साईं हिकु ॿी बि ॻाल्हि आहे, सोचां थो तव्हां सां कीअं कयां। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जेका तूं करणु खंडुजी पियो? ॿुधाए, कहिड़ी ॻाल्हि आहे? साईं, उहा इहा ॻाल्हि आहे त तव्हांजे पुट खे बबन शाह न पर मीरा शाह खणायो आहे। मीरा शाह? हा साईं, इहा ॻाल्हि सच आहे। तव्हां वरी इन नांग खे झोली में पिया खेॾारियो। जे वाकई बि इहा ॻाल्हि सची आहे त पोइ चुमन मुंहिंजी बि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ। जेकॾहिं मां नांग खे झोलीअ में खेॾाइण ॼाणींदो आहियां त उनजी मुंडीअ खे चेठण बि ॼाणींदो आहियां। मीरा शाह, तूं ॾाढो ग़लति कयो आहे। सज़ा तोखे हर सूरत में मिलंदी।
बाजी बाजी मूंखे माफ़ कयो। हेलो, तव्हांजो आवाज़ क्लियर न पियो अचे। मां नई आहियां, तव्हां सभिनि जी मूंखे मुंहिंजी ग़लती वॾी सज़ा ॾिनी आहे। अच अंदर अच राजू, ये ओपन वांगुर छो बीठो आहे? वक्त जी हालतुनि ॼण ओपरो बणाए छॾियो आहे बाजी। बाजी मूंखे माफ़ कर बाजी, मां ई हिन घर जे ख़ुशियुनि जो कातिल आहियां। ये नचो मुंहिंजा भाउ, तू तो मासूम आहे। हेलो, कीअं लॻी असांजी मोकिलियल गिफ्ट तव्हांखे? मेहरबानी तव्हांजी। तव्हांजी मोकिलियल गिफ्ट मुंहिंजी ज़िंदगी आहे बबन साईं। तव्हांजी ज़िंदगी बबन साईं खे ॾाढी अज़ीज़ आहे। गॾो गॾु असां पंहिंजो वाइदो बि पूरो कयो आहे। मूंखे ख़बर आहे तव्हां वाइदे जा पक्का आहियो। रही ॻाल्हि मुंहिंजे वाइदे जी, उहो बि पूरो थी वेंदो। मूंखे एतबार आहे तुंहिंजे लफ़्ज़ लफ़्ज़ ते। मां ॼाणियां थो जिथे अखियूं बंदि करे एतबार कबो आहे, कॾहिं बि धोखो न ॾींदो। बबन साईं, मां तव्हांजे एतबार जी दिल सां इज़त करियां थी। नीलोफर, जे दिल जी ॻाल्हि निकिती आहे न, त हिकु ॻाल्हि मूंखे बि करणु। चओ बबन साईं। बबन साईं जे दिल में ईअं वेहिजी वई आहीं, मुंडी में टिक। बबन साईं, तव्हां दिल जाए कयो। मां तव्हांजे रूह खे कोन रंजाईंदसि। बबन साईं कुर्बान वञे तव्हां था। छा सोचो तो? मूंखे तुंहिंजी हर ॻाल्हि मंज़ूर आहे, पर छा? पर तूं मूंखे उन्हनि जाइनि ते घुमाइण वठी हलंदे जिथे असां शादी खां पहिरियों घुमण हलंदा हुआसीं। बिल्कुलु वठी हलंदुसि। चरी इहो सॼो कुझु मां तुंहिंजी ख़ुशीअ जे लाइ त कयां थो। ऐं हिकु ॿी ॻाल्हि। चओ, मां तुंहिंजी हर ॻाल्हि मञण लाइ तयारु आहियां, छो जो अॼु तो मूंखे ख़ुशि करे छॾियो। मां छा तूं चओ न? मां पाची वारनि सां हिकु दफ़ो मिलण थी चाहियां। न, हरगिज़ न। जॾहिं मां तुंहिंजी हर ॻाल्हि मञी छॾी आहे, पोइ तूं मूंखे छो थो मिलण खां इनकार करे? तूं उते वञी सभु कुझु ॿुधाए छॾियो। मुंहिंजो तोसां वाइदो आहे, मां पंहिंजी ज़बान बंदि रखंदसि। जॾहिं मां तुंहिंजी हर ॻाल्हि मञी छॾी आहे, त पोइ तूं मूं ते एतबार बि नथो करे सघीं। ठीकु आहे, पंहिंजी ज़बान न बंदि रखजांइ। ईअं सम्झजांइ त तूं गूंगी आहीं। हा। घणनि ॾींहंनि खां पोइ आयो आहीं, विसारे त कोन छॾियो? ईअं थी सघे थो? दुबई वियो हुयुसि कमाइण ऐं काल्ह ई मोटियो आहियां। तुंहिंजे लाइ कुझु कपिड़ा वठी आयो आहियां। ये हेॾा क़ीमती कपिड़ा मुंहिंजे लाइ वठी आयो आहीं? तोखां क़ीमती कोन्हनि। मां वरी कहिड़ो क़ीमती आहियां?
अहिड़ियूं ॻाल्हियूं छो पियो करीं? चङो नथो कयां, नाराज़ न थी। छोकत यार मां बाबा ऐं ज़रका जे लाइ ॾाढो परेशान आहियां। अलाह सभु कुझु बहितर कंदो, तूं परेशान न थी। कीअं न परेशान थियां शौकत, जेल जी टिघिन दीवारनि जे विच में रही ज़िंदगी कीअं गुज़ारबी आहे इहो त मां ॼाणे चुको आहियां। पर सिज गिरण में वकोड़ियल शहर जी ज़िंदगी ॾाढी अज़ियत वारी आहे। गाम गाम ते हिकु ड्रिघी खाई आहे। तूं ईअं छो पियो सोची? सभु ठीकु थी वेंदो। जेके ॾुखिया ॾींहं हुया उहे त गुज़री विया आहिनि ऐं हाणे त ख़ुशियूं अचण वारियूं आहिनि। ख़ुशियूं? ही अखियूं ॾाढियूं तरसियूं आहिनि उन्हनि खे ॾिसण जे लाइ। शौकत, वक़्तु गुज़री वियो आहे, न गॾिजी टहक ॾिना आहिनि ऐं न वरी गॾिजी गीत ॻाया आहिनि। अदा जलाल, कुछ ॾींहंनि खां इन्हीअ खंघ जो तुंहिंजे मथां हमलो घणो आहे। हाणे त साह ते बि मुंझ थी पई आहे। अब अब तू भाई मिलावट ऐं बेईमानी हीरोन में कटी पिया मिलाइन। तॾहिं त बाबा साह पई कढे। मूं ॿुधो आहे त पुल जे परीहं पार सुठी पई मिले। दग में पुलिस जी चौकी आहे, उन जा पादर केरु खाईंदो? उन्हनि खे पंजाड़ी ॾिबी त कमु थी वेंदो। हा, पोइ त कमु थी वेंदो, पर अॼु का ख़बर कोन पियो ॿुधाई। हफ़्ते में कलंदर जो मेलो आहे, साईं चादर चाढ़े मेले जो इब्तिदा कंदो। तूं वेंदे छा? जलाल बाबा कीअं न वञबो, कलंदर साईं खे पुठी ॾिबी आहे, हली त वठी हलो। सलाह ईअं पियो करीं तण वॾे साईं सां गॾु वेंदी। वॾे साईं खां अॻु पहुचबो। अली हैदर हक़ कलंदर हक़ ख़त्म करता किथे हलूं, चांहि जी ॾाढी बाड़ लॻी आहे। सच पियो चवीं, जेकॾहिं पठाण चांहि खपाइण बंदि करे छॾनि न त सुबुह जो मवालिन जा सॼे शहर में लाश पिया हुजनि। वाह जी ॻाल्हि कई थी जलाल। वाक़ई पठाण जी चांहि ॼण सुपर पेट्रोल आहे। पीअण खां पोइ माण्हू आसमान जो सैर थो करे। हाणे उथो त हलूं। मूंखे माफ़ कयो बाजी, मूंखे माफ़ कयो। मां तव्हां सभिनी जी दिलि टोड़े हिकु ऊंधाई जे रस्ते ॾांहुं हली वई हुयसि। मुंहिंजी ग़लती मूंखे तमामु वॾी सज़ा ॾिनी आहे। ज़रका, मुंहिंजी भेण, हाणे बसि कर। छा थी वियो हुयो मूंखे बाजी? मां अंधी थी वई हुयसि। कंहिंजी बि ॻाल्हि न मञियो। मूंखे माफ़ कयो बाजी। हे ॾिसो, मां हथ थी बना, ख़ुदा जे वास्ते मूंखे माफ़ कयो। तोखे असां माफ़ करे छॾियो आहे ज़रका, हाणे तूं मुंहिंजो हां न फाड़। बाजी, मां ॾोही आहियां तव्हांजी। लानत आहे मूं ते जो मूंखे कुझु बि नज़र न आयो, न ही घर, न ही तव्हांजो प्यार नज़र आयो। मूंखे माफ़ कयो बाजी। कहिड़ा फाइल आहे? सर ये पोस्टिंग ऐं ट्रांसफर जा फाइल आहे जेके MPA पंहिंजे पंहिंजे तक में डिप्टी कमिश्नर ऐं एसपिन खे रखाइण चाहिनि था। छो भला माण्हू अगवा कराइण अथनि छा? लॻे त ईअं थो वॾा साईं, इलेक्शन जो मथां आहे। ऐं हा, इहो फाइल उन्हनि प्लाटनि जो आहे जेके तव्हां मिनिस्टरनि खे अलाट करे पिया ॾियो, जीअं उन्हनि जो तव्हां ख़िलाफ़ मुंहुं बंदि रहे। तो वरी शतरंज जी चाल मूंखे ॾाढी वणी। महिरबानी वॾा साईं। ऐं हीअ आहे बबन शाह जी फाइल, जंहिं बाबति मां तव्हांखे अॻु में ॿुधाए छॾियो आहे। भला बबन शाह हिक ई धक में दुनिया जो अमीर माण्हू थियण थो चाहे छा? लॻे त ईअं थो वॾा साईं। चङो, हिन फाइल ते मां पोइ साइन कयां थो। पर जबल वेटिंग रूम में वेठो आहे ऐं चयाईं त फाइल अॼु जो अॼु ॾियो। बबन शाह सुभाणे जी पार्टीअ खे ज़बान ॾिनी आहे। छो रेल पई छुटेसि छा? चईसि बाबा कुझु ॾींहं सब्र कर, अञा घणा ॾींहं पिया आहिनि। जेका तव्हांजी मर्ज़ी वॾा साईं।
ॻाल्हि ॿुध जी वॾा साईं, इन पार्टी सां तूं डायरेक्ट छो नथो ॻाल्हाए? ॻाल्हाए सघिजे थो वॾा साईं, पर तव्हांजी इजाज़त हुजे। ॾिनमि तोखे इजाज़त। मूंखे त यकीन ई नथो अचे जबल त मुंहिंजो फाइल वॾे साईं जे अॻियां अचे ऐं हू सही करण खां इनकार करे। बबन बाबा वॾे साईं इनकार त नाहे कयो, पर हा इहो ज़रूरु चयो अथसि त कुझु ॾींहं इंतज़ारु कयो। ऐं मां जेका ज़बान ॾिनी आहे पार्टीअ खे, उनजो छा थींदो? उहा पूरी थींदी? पूरी थींदी। जॾहिं फाइल ई न हूंदो त कीअं पूरी थींदी? शायदि उहो फाइल वॾे साईं जे हथां पार्टी ताईं पहुची ईंदो। तूं बब्बन सां मज़ाक त न पियो करीं? न, मां सच पियो चवां। मूंखे त लॻे थो त हुन पार्टीअ सां वॾे साईं जी डायरेक्ट डील थींदी, छो त एॾी वॾी रक़म ॾिसी वॾे साईं जे अंदर जो पगड़ जागी वियो। जे ईअं आहे न, वो पगड़ भी परे नाहे बब्बन जे हथनि खां। पंहिंजे नसीब ते पाणे लतणी आई। मूंखां इहो हरगिज़ न थींदो। रगा तूं मूंसां वाइदो कयो त तूं इहो कंदी। हाँ कयो, पर ही रोज़ रोज़ मां पंहिंजो जिस्म नथी विकिणी सघां। मूंखे थप थी अचे पंहिंजे वजूद खां, नफ़रत थियण लॻी आहे मूंखे पंहिंजे पाण खां। मां कुझु बि ॿुधण लाइ तयारु न आहियां। तोखे इहो करणो पवंदो मुंहिंजी ख़्वाहिशनि खे पूरो करण जे लाइ, सम्झई? मूंखे वॾो माण्हू थियण लाइ तोखे इहा कुर्बानी ॾियणी पवंदी। मां जानवर न आहियां जो तूं मूंखे कुर्बान करी। तूं सम्झी छो नथो असला? मां नई छुरी सां रोज़ रोज़ मरण नथी चाहियां, छो तो तूं मुंहिंजे वजूद खे रोज़ गिरण में उछलाए। तोखे करणो पवंदो। हिन शहर जो वॾो माण्हू थियणो आहे ऐं मूंखे कोई बि नथो रोके सघे। मरी वई। मुझे बंगलो खाने दो। ज़का तू मुझे बाहर बंगलो जी। मुझे गाड़ी, मुझे बंगलो। ज़का तू ज़का। जाके तू ये बाहर बंगलो में जाए। तू मुझे बारिश नहीं था। मुझे गाड़ी, मुझे बंगलो। ज़का तू बंगलो। ज़का। बाबा वो जीअं सोचियो उहो ई थियो। मतलब इहो त जंहिं पार्टी सां असांजी डील थियल वो फाइल साइन थी वियो। वो केरु आहे असांजे विच में? वॾे साईं जो पर्सनल सेक्रेटरी। जबल असां कॾहिं हथापूरी कई आहे? न बबन बाबा। तो ही वॾो साईं कॾहिं खां वठी हथापूरी करण लॻो आहे, उहो बि असांजे इलाइक़े में? बबन बाबा लॻे थो त
पर निकिरी आया अथसि। केवल गांव जा पर केॾा बि निकिरी अचे, पर परवाज़ बुलंदीअ खां हेठि कंदो आहे। बाजी बाजी मां थाणे था पियो अचां। पुलिस असलम खे गिरफ़्तार करे वई आहे। छा असलम जी गिरफ़्तारी असांखे ज़रका वापसि करे ॾींदी? अलाए छो ॾुख असांजे हिसे में छो आहिनि। नंढे मां नंढी ख़ुशी बि बदिले में असांखे आसमान जेॾो दर्द ॾेई थी वञे। इहे छो आहे राजू? इहे छो आहे? बस कर बाजी, बस कर। अल्लाह जो वास्तो अथई, बस कर। ही मुंहिंजा हथ ॾिस, न त मुंहिंजो हियां फाटी पवंदो। बबन साईं चांहि पी। असल में मूं वटि टाइम घटि आहे, असेंबली जे सेशन में वञिणो आहे। वॾा साईं टाइम त मूं वटि बि घटि आहे। तव्हांखे असेंबली जे सेशन में वञिणो आहे त मूंखे वरी चैनल जे हिकिड़े मालिक वटि वञिणो आहे। बहितरा त ॻाल्हि सिधी कजे। बिल्कुलु बिल्कुलु, पर तूं चांहि त पी। वॾा साईं तव्हां जेको फाइल सही कयो आहे न सेक्रेटरी जे चवण ते, उहो कंहिं ख़ुदकश हमले खां घटि न आहे। बबन साईं या ब्लैकमेलिंग आहे या धमकी? कुछ भी ना है वॾा साईं, बस इहा हिकु ब्रेकिंग न्यूज़ आहे। तू तो बिल्कुल नाराज थी वे बबन साईं। चांहि त पी। ॾिस बबन साईं, हिन सूबे जे हर शहर जा पंहिंजा पंहिंजा मसला आहिनि, पर हिन शहर जा मसला मथे जो सूर आहे। हर नंढी वॾी ख़बर ब्रेकिंग न्यूज़ बणिजी वञे थी। तू त ॼाणी थो त हिन वॾी कुर्सीअ जी ताक़त ऐं शींहं खे मारणु मसलो कोन्हे, ऐं न ई दिलेरी आहे। दिलेरी त शींहं खे गीचीअ में पट्टो पाराए पेरनि में विहारणु आहे। पर असां लॻे थो तव्हां कंहिं सर्कस जे शींहं जी ॻाल्हि था पिया कयो। मां बि तव्हांखे हिकिड़ी सिधी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त सुतल शींहं जे आॾो लठ खणणु आसान आहे, पर कॾहिं बि जाॻियल शींहं जे आॾो ग़लतीअ सां बि लठ न उछलाइजो। जेकॾहिं शींहं मछिरजी पियो न त पोइ शींहं न आदमखोर बणिजी वेंदो आहे। चङो चङो, तूं चांहि त पी। ऐं हा, हिकु ॻाल्हि मां बि तोखे ॿुधाए छॾियां बबन साईं, कॾहिं बि वॾनि माण्हुनि सां अखियुनि में अखियूं मिलाए न ॻाल्हाइबो आहे, छो जो उन्हनि जे अखियुनि में हिकु ताक़त जो तूफ़ान हूंदो आहे। अहिड़ो तूफ़ान जेको घरनि जे छितुनि सां गॾोगॾु माण्हुनि जा पटका ऐं टोपियूं बि उॾारे वेंदो आहे। पर वॾा साईं, वॾा माण्हू ऐं वॾा वण नंढड़े तूफ़ान में बि टुटी पवंदा आहिनि ऐं पोइ कॾहिं बि न आहिनि जुड़ंदा। ऐं हा, तव्हां जी चांहि कंहिं ॿिए खे पी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।